जय झूलेलाल। MDS यूनिवर्सिटी अजमेर जे पारां शाया थियल सिलेबस आहे, उन मां पाण सेकेंड पेपर सिंधी गद्य व नाटक जी पाण चौथी इकाई करे रहिया आहियूं। सुञाणप जो संकट कहाणी, जिन जा राइटर श्री मोतीलाल जी जोतवाणी आहिनि। उन्हनि मां पाण 4 कहाणियूं करे चुका आहियूं। अॼु कहाणी 5, जिन जो नालो आहे सील। हिन सील जा मुख्य किरदार आहिनि सुरेश, मैगज़ीन जो संपादक, सुरेंद्र, महेश्वर, कामनी गर्ग जेका रिसेप्शनिस्ट आहे, नीलम जेका महेश्वर जी सुञाणप वारी आहे। सील मूं लाइ 5 सितारा होटल जी दुनिया वधीक ॼातल सुञातल कान हुई। उते वञी मूं ॾिठो, मिड़नी हथनि ते चकाचौंध रोशनी ऐं चहल पहल हुई। मां अहिड़ी कंहिं होटल जी लॉबीअ ताईं त अॻु बि वियो हुअसि, लेकिन उन ॾींहुं पंहिंजे हिकु दोस्त सां गॾु उन जे हिकु कमरे में वियसि। कमरे में ऐश अशरत जो साम्राज्य विछायलु थियो, हीअं जो मां उन ॾींहुं 2 पहर में पंहिंजे हिकु अख़बार नवीस दोस्त सां मिलण ख़ातिर संदसि दफ़्तर में वञी निकितो हुअसि। सुरेश हिकु रंगीन चमकीली मैगज़ीन जो संपादक हो। वॾे ठाठ सां रहंदो हो, कार में घुमंदो हो। हूअ गुज़िरियल कुझु सालनि खां साणसि मुंहिंजी मुलाक़ात मुंहिंजे पहल करण सां ई थींदी रही आहे, लेकिन हिकु बार मुलाक़ात थिए त पोइ असांजो पुराणो संबंध वरी ज़िंदा थी पवंदो आहे। उन ॾींहुं चढ़ंदड़ शाम जे वक़्तु हू मूंखे अचानक ई पाण वटि ॾिसी करे ज़रा परेशान थी वियो, पर जल्द ई पाण खे संभाले चयो, हुआईं, यार सुरेंद्र, चङो थियो जो तूं अची वए। बसि मां निकिरण वारो ई हुअसि। गॾिजी हलूं था, तूं बि छा यादि कंदे। हिन टेलीफोन ते हिकु नंबर मिलायो हो ऐं ॿिए तरफ़ खां जवाबु ॿुधी उन ते चयो हो, ॾिस महेश्वर, मां पंहिंजे हिकु गंवार दोस्त सां तो वटि अची रहियो आहियां। हिन मूंखे ॾिसी मूं तरफ़ हिकु निर्मल प्रेम वयल मुर्क वधाए चयो ऐं ॿिए तरफ़ खां कंहिं सुवाल जे जवाब में चयो हुआईं, न अहिड़ी का ॻाल्हि नाहे, हू मुंहिंजो जिगरी दोस्त आहे। साणसि गॾिजी तोखे ख़ुशी थींदी। हूअं त एतिरो गंवार बि न आहे, हिते कंहिं कॉलेज में पढ़ींदो आहे। असीं ॿई हॉलीडे इन होटल जे पार्किंग लॉट में कार छॾे लॉबीअ में पहुतासीं। सभु कुझु जगमगाए रहियो हो। सुरेश रिसेप्शन काउंटर ॾांहुं वधी वियो। मां संदसि पुठियां हुअसि। हिन उते पहुची मुर्क जी मालकिण रिसेप्शन गर्ल्स खां पुछो, तव्हां वटि रूम नंबर 2300 कुझु में मिस्टर महेश्वर लथल आहे? रूम जो सही नंबर असां खां विसरी वियो आहे। स्वागत कन्या कंप्यूटर ते पंहिंजे नरम नफ़ीज़ आङुर सां टिक टिक कई ऐं उन जे स्क्रीन ते महेश्वर जा तफ़सील बरक़ी अखरनि में स्क्रीन में ॾोड़ींदा विया। हिन वराणो, हू साहिबु रूम नंबर 2320 में आहे। 23 मंज़िल ते 2320 कमरो। सुरेश चयो, थैंक यू। हिन साॻी मुर्क सां चयो, यू आर वेलकम सर। पोइ लिफ्ट ॾांहुं हथ जो इशारो कंदे चयईं, लिफ्ट हिन पासे अथव। सुरेश जूं निगाहूं मथसि टिकियल हुयूं। स्वागत कन्या जो लिफ्ट ॾांहुं इशारो कंदे खॼल उहो हथ गोया हिकु क्रेन थी वियो हो ऐं उन क्रेन सुरेश जूं निगाहूं हिन तां हटाए लिफ्ट जे रस्ते ॾांहुं करे छॾियूं हुयूं। असीं पुठियां मोटी लिफ्ट ॾांहुं अॻिते वधियासीं। सुरेश चयो, संदसि अखियुनि में जादू भरियल आहे, संदसि आङुरियुनि में गज़ब जी नफ़ासत आहे। सचमुच हूअ मूंखे गहराईअ ताईं छुही वई आहे। मां खेसि जवाब में कुझु चवां ई चवां, उन खां अॻु हू पुठियां पेर करे वटसि वञी पहुतो। मुंहिंजे ज़हन में किरकिराहट वॼण लॻी ऐं मां बि पंहिंजा पेर गीलींदे उते पहुतसि।
हिन पंहिंजे खीसे मां विज़िटिंग कार्ड कढी स्वागत कन्या खे ॾिनो ऐं चयाईं, ॾिसो, मां पंहिंजे मैगज़ीन ते सरोवक ते तव्हांजो यानी फर्स्ट पेज ते तव्हांजी रंगीन तस्वीर शाया करणु थो चाहियां। मां पंहिंजे ऑफिस जो फोटोग्राफर अव्हां वटि मोकिलींदुसि। अव्हां दिलि में त न कंदा? हिन हिकु दफ़ो सुरेश खे ऐं ॿियो दफ़ो विज़िटिंग कार्ड खे ॾिठो ऐं वराणियाई, दिलि में छो कंदसि, असीं शो बिज़नेस में आहियूं। खिन पल लाइ पोइ वरी हिन चयो, अहिड़ियुनि ॻाल्हियुनि सां त असांजो प्रमोशन जा चांस वधंदा आहिनि। अहिड़ियुनि ॻाल्हियुनि सां असांजा प्रमोशन जा चांस वधंदा आहिनि। उन खां पहिरीं सुरेश खे स्वागत कन्या तरफ़ां इहा इजाज़त न हुई त हू खेसि अखियुनि में अखियूं विझी ॾिसे। हाणे गोया खेसि अहिड़ी इजाज़त मिली वई। सुरेश पुछो, अव्हांजो नालो? हिन होटल जो हिकु कार्ड खणी उन ते पंहिंजो नालो लिखियो ऐं उहो कार्ड खेसि ॾिनई। लिफ्ट में 23 मंज़िल ॾांहुं वेंदे असां कार्ड ते लिखियलु नालो पढ़ियो। उन कामिनीअ जो पिणु नालो हो कामिनी गर्ग। मूंखे लॻो सुरेश खे ग़लतफ़हमी थी वई। सभु छोकिरियूं अहिड़ियूं न हूंदियूं आहिनि जहिड़ियूं हू सम्झे थो। हाओ, के छोकिरियूं अहिड़नि माण्हुनि जे भटकाव में अची वेंदियूं आहिनि, पर कामिनी अहिड़ियुनि किन छोकिरियुनि मां कीन थी लॻी। पितल जे ठहियल तीरनि जा निशान ॾिसी असीं हिकु कॉरिडोर में महेश्वर जे कमरे ताईं पहुतासीं। हर हिकु दरवाज़े वांगुरु संदसि दरवाज़े ते बि पितल जी अंग चिमकी रहिया हुआ। सुरेश हल्की दस्तक ॾिनी त कुझु खननि खां पोइ दरवाज़ो थोरो खुलियो। उन मां 30-32 सालनि जी हिकु ठाहूको जवान छोकिरे लियो पातो। संदसि शरीर हिकु वॾे टॉवेल सां ढकियलु हो। मूं सोचियो, इहो ई महेश्वर हूंदो। हिन असांखे हथ जे इशारे सां कमरे अंदरि कंदे चयो, अचो अचो, बसि मां सनानु करे चुको आहियां, तव्हां वियो, मां कपिड़ा पाए इजो थो अचां। असीं कमरे जी बालकनीअ जे पर्दे भरिसां गोल मेज़ जे चौगिर्द पियल गद्देवार कुर्सियुनि ॾांहुं वधियासीं त उते भरिसां ई राइटिंग टेबल जे कुर्सीअ ते हिकु औरत खे विराजमान ॾिसी करे हिटकी बीह रहियासीं। असांखे ॾिसी हूअ उथी बीठी। महेश्वर असां सां संदसि वाक़फ़ियत कराईंदे चयो, सुरेश, हीअ आहे कुमारी नीलम, यादि अथई? तो हिन सुंदरीअ जा रंगीन तस्वीर मैगज़ीन जे सरोक ते ॾिनी हुई ऐं हिन सां असांजी ॼाण पहचान कराईंदे आखियाईं, नीलम, ही आहे सुरेश, मुंहिंजो दोस्त ऐं ॼातल सुञातल संपादक। असीं थोरी देरि अॻु संदसि बारे में ई ॻाल्हियूं करे रहिया हुआसीं। ऐं ही आहे श्री सुरेश जो दोस्त। मूं माहेश्वर जे जुमिले में श्री खां पोइ वारी ख़ाली जॻह धीरे सां सुरेंद्र चई भरे छॾी हुई। हिन दस्तूर निभाईंदे पंहिंजी ॻाल्हि पूरी कंदे चयो, हाओ श्री सुरेंद्र, सुरेश जो दोस्त, हिते हिकु कॉलेज में अध्यापक आहे। हिक ॿिए खे खीकारण में असांजा हथ मथे खॼी नमस्कार में जुड़ी विया हुआ। असीं कुर्सियुनि ते वेही रहियासीं। नीलम सुरेश जी महिरबानी मञींदे चयो, मूं तव्हांजे मैगज़ीन जे उन पर्चे जूं लॻभॻि 100 कापियूं बम्बईअ जे जुदा जुदा स्टॉलनि तां ख़रीद कयूं हुयूं। सच पुछो, अव्हां मुंहिंजो ॾाढो ख़ूबसूरत चित्र छपियो हो। सुरेश चयो, अव्हां वाक़ई ॾाढा ख़ूबसूरत आहियो। उन ख़ूबसूरत चित्र जे करे असांजो उहो अंक काफ़ी घणो विकामियो हो। महेश्वर, सुरेश ऐं नीलम टई टहिक ॾेई खिलण लॻा। मूं पिणु हल्को हल्को मुस्कियो। मूं ॾिठो नीलम जे चहिरे ते
लाल जी लालण अची वई हुई। संदसि ख़ूबसूरत चहिरो वधीक ख़ूबसूरत बणिजी पियो हो। ॿहिकी उथियो हो। असांखे ॻाल्हियुनि में लॻाए महेश्वर पाण टॉयलेट में घिड़ी वियो। त छा तव्हां बम्बई में रहंदा आहियो? महेश्वर त अव्हांजे ट्रांसपेरेंसी कलकत्ते मां मोकिली हुई। नीलम सुरेश खां पुछियो। नीलम वराणियो, हाओ, मां रहंदी बम्बई में आहियां, पर महेश्वर सां गॾु दिल्ली ऐं सुरेश खे संदसि जे बारे में घणियुनि ई ॻाल्हियुनि जी ॼाण हुई। हिन नीलम खां गैर दस्तूरी थींदे खेसि विच में कटींदे चयो, महेश्वर सां गॾु हिकु कलकत्तो शहर छॾे बाक़ी सभिनी हंधनि ते रहंदा आहियो, ईअं न? नीलम संदसि शरारत भरी मुर्क में शामिल थी मूं बि थोड़ी घणी ॻाल्हि सम्झी मुर्की ॾिनो। पोइ थोड़ी देर लाइ ख़ामोशी छाइजी वेई। मां कमरे में हेॾां होॾां डोड़ण ॾिसण लॻसि। 2 बिस्तर सलीक़े सां सजियल हुआ। उन्हनि ॿिन्ही जे विच में भित सां लॻल हिकु नंढो टेबल हुई, जंहिं ते टेलीफोन ऐं होटल बाबति लिटरेचर सजाए रखियो वियो हो। टॉयलेट जे साम्हूं वार्डरोब, टीवी ऐं वार्डरोब जे विच में नंढो फ्रिज हो ऐं उन ते ताज़नि फलनि जी टोकरी रखियल हुई। सुरेश शायदि मुंहिंजी ऐं नीलम जी नज़रुनि जो पीछो कयो। हिन नीलम जो ध्यानु मूं तां हटाईंदे खांउसि पुछियो, दिल्लीअ में हीअ होटल नओं ठहियो आहे, काफ़ी सुठो आहे। हाओ। हिन अञा एतिरो ई चयो त महेश्वर टॉयलेट मां ॿाहिरि निकितो। असां ॾिठो। हिन बाथरूम जी चपल लाहे वार्डरोब खोले उन में हेठि रखी छॾियो ऐं उतां पंहिंजो कोल्हापुरी चपल ॿाहिरि कढी पातो। पोइ हिन असांजे वेझो अची चयो, सुरेश, बसि 5 मिंट खनि ॿिया वठंदुसि। नीलम खे 8 बजे वारी फ्लाइट में मुंबई वञिणो आहे। हवाई अड्डे ते रिपोर्टिंग टाइम अची भरियो आहे। हूअ टैक्सी वठी हली वेंदी। मां खेसि लॉबीअ ताईं छॾे थो अचां। नीलम पंहिंजी हैंडबैग खणी उथी खड़ी थी। असीं बि संदसि विदाईअ में निर्लेप भाव सां उथी बीठासीं। उते उन कमरे में पहुचण खां अॻु असांखे इहा ख़बर न हुई त हूअ बि गॾिबी। उते पहुची असांखे इहो मालूम न हो त हूअ उतां बम्बईअ लाइ रवानी थी वेंदी। साणसि इहा मुलाक़ात ओचिती थी, उहा विदाई बि ओचिती थी। दरवाज़े ताईं वेंदे महेश्वर चयो, तेसीं ताईं तव्हां ॿई शुरू थी वञो। फ्रिज में सभु कुझु भरियल अथव, हेल्प यूअर सेल्फ। हाणे कुझु वक़्त लाइ कमरे में असां ॿई रहिजी विया हुआसीं। सुरेश फ्रिज मां थधे पाणीअ जी हिकु बोतल कढी हिन कागज़नि में विड़ियल 2 गिलासनि तां कागज़ हटाया। उहे कागज़ ट्रैश बॉक्स यानी 5 सितारा होटल जे कमरे में रखियल कूड़ादान। उन कूड़ादान खे कूड़ादान चवण बि उन जी बेइज़ती करणु थींदो। में फिटा कयाई। गिलास में थधो पाणी भरियाई। फ्रिज मां खाॼनि जो पैकेट कढियाई ऐं उन खे हिकु प्लेट में खोलियाई। भुञल नमकीन खाॼा हुआ। भुञल नमकीन खाॼा हुआ। खण खाओ ऐं पाणी पी, हिन चयो। महेश्वर साओ सताबो माण्हू थो ॾिसिजे। संदसि काफ़ी वॾो बिज़नेस हूंदो। मूं प्लेट मां हिकु काजू खणी चयो। हाओ, संदसि ॾाढो वॾो बिज़नेस आहे। पाण में 2 भाउर आहिनि। ही नंढो आहे। हाणे ॿिन्ही में जाइदाद जो बंटवारो थी वियो आहे। महेश्वर जे हिसे में हिकु कपिड़ा मिल ऐं हिकु बियर प्लांट आया आहिनि। हू खिन लाइ चुप थी वियो। पोइ कुझु यादि करे चयाईं, अड़े, तूं BA जे कोर्स में संदसि ॾाॾे जी लिखियल हिकु कहाणी पाढ़ींदो आहीं। केरु हो संदसि ॾाॾो? मूं जिज्ञासा ॾेखारी। सेठ गोपाल दास। उहो ज़मानो ई कुझु ॿियो हो। वॾा वॾा सेठ माण्हू लेखक ऐं जनता जा सेवक हूंदा हुआ। संदसि ॾाॾो मुल्क जी आज़ादी ऐं ख़ुशहाली जा आदर्श हुआ।
सेठ गोपालदास महात्मा गांधीअ जे हरिजन आश्रम क़ाइमु करण लाइ काफ़ी वॾी रक़म जी मदद कई हुई। तॾहिं मैगज़ीन जे सरोकनि ते कॉल गर्ल्स जूं तस्वीरूं कान छपबियूं हुयूं। तूं विशाल भारत, सरस्वती, चांद वग़ैरह जा फाइल खणी ॾिस। मूं मथसि चोट कई। हू दुख में ॿुॾी वियो। चयाईं, तूं ठीक थो चवीं, पर अॼोके ज़माने में उन वक़्त वारियुनि मैगज़ीनुनि जहिड़ियूं मैगज़ीनूं केरु पढ़ंदो? सभु अदबी तहज़ीब मैगज़ीन, तहज़ीबी मैगज़ीनूं, न्यूज़पेपर्स डीलक्स थी पियूं आहिनि। उन्हनि जे सरोकनि ते सियासतदाननि जा चित्र छपजनि था ऐं अदब तहज़ीब जे नाले ते जेके थोरियूं घणियूं मैगज़ीनूं निकिरनि थियूं, उन्हनि ते सुहिणियुनि जुवानड़ियुनि जूं तस्वीरूं हूंदियूं आहिनि। अॼुकल्ह महात्मा गांधी सरेखा नेता ऐं सेठ गोपालदास जहिड़ा सेठियूं कोन आहिनि। सभिनी खे मुनाफ़ो खपे। अॼुकल्ह उन वक़्त वारा संपादक बि कोन आहिनि। मूं खेसि वरी टोकियो। एतिरे में दरवाज़े ते हल्की दस्तक थी। महेश्वर हूंदो। चङो, तूं संदसि साम्हूं पंहिंजनि उन्हनि आदर्शनि ते तक़रीर न कजि। मूंखे ख़बरदार कयो ऐं हू दरवाज़ो खोलण वियो। महेश्वर कमरे में घिरण सां ई मेज ते हिकु नज़र विधी चयाईं, ही छा सुरेश, तोखे इहो पिणु न पुॻो त विस्की सोडा वग़ैरह कढी क़ाइदे सां मेज़ लॻायां? सुरेश धीमे आवाज़ में चयो, असीं तव्हांजो इंतज़ारु करे रहिया हुआसीं। उन में इंतज़ारु करण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? चई महेश्वर फ्रिज मां जॉनी वॉकर विस्की ऐं सोडा खणी आयो। पोइ आइस ट्रे ऐं खाजा मिक्सचर आंदई। हिन असांजे भरिसां वारी ख़ाली कुर्सीअ ते वेहंदे सुरेश खे चयो, भाई, मां तुंहिंजी मैगज़ीन लाइ हिकु ॿी सुंदरीअ जो ट्रांसपेरेंसी करे आयो आहियां। पोइ मूंखे मुखातिब थींदे चयाईं, सुरेंद्र कुमार, अव्हां ॾिसी रहिया आहियो त असां ॿई हिक ॿिए सां काफ़ी बेतकल्लुफ़ आहियूं। दरअसल असीं ॿई हिकु आहियूं। ॿियो त छॾियो, हिकु दफ़े हिकु औरत में पिणु असीं ॿई हिकु हुआसीं। ऐं उहे ॿई वॾो टहिक ॾेई खिलण लॻा। इन विच में महेश्वर जॉनी वॉकर जी बोतल जी सील तोड़ी हुई। बोतल मां सुरेश जे गिलास में विस्की विझंदे चयाईं, मूंखे सील तोड़ण में ॾाढो मज़ो ईंदो आहे। मूं उन ख़ुशगवार माहौल में गुमसुम थी विहणु नथो चाहियो। संदसि चयल सील लफ़्ज़ मूंखे शील ॾिसण में आयो। मूं धीरे सां चयो, अव्हां सील ॿिन्ही मानाउनि में चई रहिया आहियो न, बोतल जी सील ऐं औरत जी सील या शील? संदसि अखियुनि में चमक अची वई। हिन चयो, अव्हां काफ़ी दिलचस्प माण्हू था लॻो। ऐं हिन बोतल मुंहिंजे गिलास भरिसां आंदी। मूं गिलास खे जल्दी पंहिंजे हथ सां ढकींदे चयो, दिलचस्प किथे आहियां, मां त विस्की वग़ैरह पिणु पीअंदो न आहियां। खेसि मूं ते विश्वास न थे आयो। हिन तस्दीक़ करण लाइ सुरेश तरफ़ निहारियो। सुरेश कंध लोॾे मुंहिंजी ॻाल्हि जी हिमायत कई ऐं हू उथी वञी फ्रिज मां मूं लाइ एप्पल जूस जी हिकु नंढी बोतल खणी आयो। महेश्वर पंहिंजे गिलास में विस्की विझी चुको हो। हाणे हिन मुंहिंजे गिलास में अधु ताईं जूस भरियो। विस्की ऐं सोडा ऐं आइस क्यूब विझण खां पोइ असां पंहिंजा पंहिंजा गिलास खणी चीयर्स चयो ऐं सिप कयो। एप्पल जूस जी हिकु सुर्क मां ई मुंहिंजे तन मन में ताज़गी जी तरंग दौड़ी वई। ड्रिंक्स ते विहण खां पोइ महेश्वर पहिरियों सुवालु मूंखां ई कयो, अव्हां हिन ज़माने जा माण्हू त कोन था लॻो? सुरेश खे कीअं सुञाणो? छा अव्हां संदसि मैगज़ीन में लिखंदा आहियो? मूं वराणियो। सुरेश ऐं मां त जिगरी दोस्त रहिया आहियूं। हू ऐं मां हिकु क़स्म जे डिग्री कॉलेज में सहपाठी हुआसीं। छाकाणि त कॉलेज हॉस्टल में
राति जो देरि ताईं गॾु पढ़ाई करण खां पोइ असीं घणो करे संदसि या मुंहिंजे कमरे में हिक ई खट ते सुम्ही पवंदा हुआसीं। इन करे असांखे सभई सहपाठी ई न सहखाटी यानी हिक ई खट वारा पिणु चवंदा हुआ। कमरे में वरी हिकु टहक गूंजजी वियो। सुरेश खे लॻो मां उन नए माहौल में ठहिकी वियो हुअसि। पोइ त ॻाल्हियुनि जो बेतरतीब सिलसिलो जारी रहियो। ॿियो पैग खाॼनि खां पोइ खाॼा मिक्सर, टियों पैग खाॼा मिक्सर खां पोइ फिश टिक्का। मूं बि होड़ो ई एप्पल जूस जी नंढी बोतल ख़ाली करे छॾी। एतिरे में महेश्वर हिकु दफ़ो वरी उथियो। हिन ॿिनि बिस्तरनि जे विच में वारी टेबल जे भरिसां वञी टेलीफोन जो रिसीवर खयो ऐं उन में रूम सर्विस सां संपर्क कराइण लाइ चयो। जेसीं ताईं रूम सर्विस सां ॻाल्हि थी सघे तेसीं ताईं इन विच में मूंखां पुछियो, सुरेंद्र कुमार ॿुधायो अव्हां लाइ छा घुरायां? मूं हिकदमि चयो, न मूं लाइ कुझु बि न, हाणे मां हलंदुसि। घर में खेनि मुंहिंजे हिते हुजण जी सूचना कान्हे। सभई खाने जी मेज़ ते मुंहिंजो इंतज़ारु कंदा हूंदा। हिन वरी पुछियो, श्योर? मूं वराणियो, श्योर। हिन फ़ोन ते ॿिनि नॉनवेज माण्हुनि लाइ चिकन, फिश फ्राई वग़ैरह जो ऑर्डर ॾिनो। मां घर वञण लाइ उथियसि त महेश्वर राइटिंग टेबल भरिसां वञी उन जी दराज़ मां पंहिंजो हिकु विज़िटिंग कार्ड कढियो ऐं मूंखे ॾींदे चयाईं, ही मुंहिंजो कलकत्ते वारी एड्रेस आहे। ईंदड़ दफ़े जॾहिं मां दहली ईंदुसि त सुरेश सां गॾु अव्हां सां मुलाक़ात करणु चाहींदुसि। मूं हिकु बार सुरेश खे ॾिठो ऐं महेश्वर खे हट कंदे जवाबु ॾिनमि, इहा मुंहिंजी ख़ुशकिस्मती चइजे। खेसि अचानक ई का ॻाल्हि ध्यान में आई। हिन मुंहिंजी पुठी ठपींदे सुरेश खे चयो, ॾिस सुरेश, मां पंहिंजुनि शख़्सी ज़रूरतुनि लाइ जेका छोकिरी लाइज़र सेक्रेटरी जे रूप में दिल्ली में मुक़ररु करणु चाहियां थो, उहा अगरि सिर्फ़ु नाले तौरु सुरेंद्र जे ज़ैर निगरानी कमु करे त ॻाल्हि खूब ठही ईंदी। हिन मुंहिंजे दिलि जोईअ लाइ ईअं चयो हो, पर इहो ॼाणंदे बि मूंखे संदसि ॻाल्हि अलाजे छो न वणी हुई। सुरेश उन जो को जवाबु ॾिए उन खां अॻु मूं पंहिंजे चहिरे ते हिकु सर्द मुर्क आणींदो चयो, जीअं अव्हां उन सील बंदि बोतल जी सील टोड़ियो ऐं असीं बि उन बोतल मां पीअंदा रहूं। मुंहिंजी ॻाल्हि हिक ई वक़्तु ॾाढी हल्की ऐं ॾाढी गंभीर हुई। सुरेश थोरो नाराज़ थिए लॻो ऐं चयाईं, छा असां लाइ बोतलुनि जी खोट आहे जो असीं उहा बोतल? मूं चयो, जेकॾहिं असां लाइ खोट न आहे त लाइज़र सेक्रेटरीअ वारी उहा नई खुलियल बोतल पंहिंजे लाइ के ॿिया पीअंदड़ ॻोल्हींदी। बोतल हिकु बार खुलण खां पोइ ईअं ई अणपीतल रही न सघंदी। सभु कुझु महेश्वर जे सम्झ में अची रहियो हो। पोइ बि हिन पहिरियां ई सुरेश ॾांहुं ऐं पोइ मूं ॾांहुं निहारियो ऐं मूंखां पुछियईं, अव्हां चवणु छा था चाहियो? मां कहिड़ो जवाबु ॾियां हा? मुंहिंजे दिमाग़ जूं नसूं झंझनाइण लॻियूं। मूं धीरज सां वराणो, तव्हां मूंखे माफ़ु करियो, मां अलाजे छो उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं करे रहियो आहियां। मुंहिंजो मतिलबु आहे त कुमारी नीलम बम्बईअ जे जुदा जुदा स्टॉलनि तां सुरेश जी मैगज़ीनुनि जे उन पर्चे जूं, जंहिं पर्चे में सरोरक ते संदसि रंगीन तस्वीर छपी हुई, 100 कापियूं पंहिंजनि 100 ग्राहकनि लाइ ख़रीद कयूं हूंदियूं। बोतल हिकु बार खुली त उहा अणपीतल न रहंदी। उन तरह उहे ॿई हाणे वाक़िआ नाराज़ थिए लॻा। नाराज़ ई न बल्कि कावड़ियल पिणु। मां पंहिंजे दोस्त सुरेश जे बदौलत उते पहुतो हुअसि। सुरेश जे चहिरे ते कुझु हो जंहिं मां मूंखे लॻो हू मूंखे कॾहिं बि माफ़ु न कंदो। मूं खांउसि मोकिलायो। उहे उन कामी कमरे में कुर्सियुनि जे हिक पासे पियल ॿिनि बिस्तरनि खां त अॻिते वधी आया हुआ, लेकिन
न ॼाण छो दरवाज़े ताईं कोन आया। उहे बिस्तरनि ऐं दरवाज़े जे विच में अटकिया बीठा हुआ। जय श्री झूलेलाल।